कश्मीरिन सां इज़हार यकजहती तौर सॼे मुल्क जियां शहदादपुर में भी ज़िले इंतज़ामिया तरफ़ां असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर शाहिदा परवीन ॼामड़ो जी अॻवानी में लतीफ़ पार्क चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में रेवेन्यू डिपार्टमेंट, शहरनि, मास्तरनि, मास्तरियाणियुनि, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर चयो त 27 अक्टूबर कश्मीरिन सां इज़हार यकजहती तौर हर साल मल्हायो वञे थो ऐं असां कश्मीरिन ते ज़ुल्म जी मज़म्मत करियूं था। कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो आहे ऐं रहंदो। रैली खे ख़िताब कंदे रेवेन्यू डिपार्टमेंट जे एजाज़ कुरैशी चयो त असांजी हमदर्दी कश्मीरिन सां आहे। एसी सागड़ फहद एजाज़ चयो त कश्मीर ते गैर क़ानूनी कब्ज़े ख़िलाफ़ ब्लैक डे मल्हाए रहिया आहियूं। समाजी वर्कर राना शाहिद खलील चयो त कश्मीर जो हल गॾियल क़ौमुनि जे फ़ैसिले तहत थियणु घुरिजे। भारतीय फ़ौजनि जे ज़ुल्म जी मज़म्मत कयूं था। असांजो मुतालबो आहे त कश्मीरिन खे हक़ ॾिना वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।